धनत बंधन निकबाल सर्व कला समर्थ बोलते राखो प्रभु जन नानक देह के रहत। बचो सलोक पढ़िया हाँ फिर तो पढ़िया तो शरणान नानक की परम बेनती अपनी भगति ला। नानक की परम बेनती अपनी भगति ला। तिलंग महिला पंजवा घरती जाए कंकार सदगुरु प्रसाद करते कुदरत मुस्ताक दीन दुनिया एक तू ही सब खलक ही ते पाक रहा। खिनमाए थाप थापदा आचरज तेरे रूप कौन जाने चलत तेरे अंधियारे में दीप। खुद खसम खलक जहान अल्लाह जहानल मेहरबान खुदाए दिनस रैन जे तुद आराधे सो के दो जय जाए दो जग जाए। इज़राइल यार बंदे जिस तेरा आधार गुनाह उसके सगल आफू तेरे जन देखे दीदार। दुनिया चीज फिलहाल सगले सच सुख तेरा नाम गुर मिल नानक बूझिया सदा एक असगा। दुनिया चीज फिलहाल सगले सच सुख तेरा नाम गुर मिल नानक बूझिया सदा एक असगा। बोल गुरु नानक देव की जय। श्री राम श्री राम राम श्री राम श्री राम राम श्री राम श्री राम राम श्री राम श्री राम। ॾिसो ये शरीर असांजो जेकी आहे अंदरि आत्मा आहे तॾहिं शरीर बीठो आहे न। पर अंदरि रहंदे बि चिंबड़ियल कोन्हे न। किथां डॉक्टर खे चओ आत्मा कढी ॾे न कढी ॾींदो माना न्यारी आहे न। चए न कयो जवाबु ॾियण में। हे वाणी जेका आहे नानक शाह जो जेको पंहिंजो जीवन पंहिंजा थियो जेका वाणी फ़क़ीरनि जी निकिरे थी उहा असांखे हृदय में रखण सां संसार रही करे असां गृहस्थनि खे बाबो गुरू जो दर्शन थियो असां शेवा करे वञूं सत्संग ॿुधूं बसि एतिरो ई काफ़ी आहे। पर ज्ञान हृदय में रखण सां असां संसार रहंदे बि न्यारा थी रही सघंदासीं न। न त तुम नहीं छोड़ोगे तो तुम छुड़ाए जाओगे। गीता जो हिकिड़ो ई कथन आहे कंहिं बि वस्तु ऐं व्यक्ति में आसकती न कयो या उहा तव्हांखां अलॻि थी वेंदी। संजोग विजोग द्विकार चलावे परमात्मा सॼे संसार जे मथां लेखे आवे भाग जेतिरो भाग आहे ओतिरो संजोग थिए थो वरी विजोग थी वियो न। श्री राम श्री राम श्री राम या तव्हां बि छिड़ी वेंदो या उहो बि छिड़ी वेंदो बसि। हाणे साहिब फारसी में शब्द चवनि था ॿुधासीं हा हा जल्दी चवंदो करते कुदरत मुस्ताक शुद्ध करे पढ़ो करते कुदरती मुश्ताक श्री राम राम करते ठाहींदड़ करते यादि कयो माना वठो जेके पढ़ंदड़ आहियो ख़ासि करे करते कुदरती उन ठाहींदड़ जेका कुदरत ठाही आहे मां जे मथां मुश्ताक न मां मुश्ताक। किसनू कहिए नानका सब पुछा पिया किसनू कहिए नानका मंदा किसनू आखे जो दुश्मन कोई ना। फरीदा खालक खलक में खलक वसे रब मां जात में जोत जोत में जाता अकल कला भरपूर है। भगवान गीता में तूं मथे अखि उथे इहे ॾिस
मामे जगत खे ॾिस, जगत खे मामे ॾिस। राम श्री राम राम। करते कुदरती मुश्ता वाह मुंहिंजा साईं, हिन कीअं ठाहियोसीं, हिन कीअं ठाहियोसीं, कीअं ठाहियोसीं। हा हा दीन दुनिया एक तू आवाज़ हा ही। थोड़े या माइक मत ठीक सां कर, आवाज़ फुल अचे। दीन दुनिया, हा दीन दुनिया एक तू ही। बस हिते दीन दुनिया, दीन बि तूं आहीं, तूं ई थी ॾिनी ऐं दुनिया बि तूं आहे न। श्री राम। श्री राम राम। दुनिया खे हलाइण जो रस्तो। दीन दुनिया एक तूं ही, और हिक में तूं हूंदे बि सभु ख़ल्क़ ही ते पाक, तूं सभिनी ख़ल्क़ खां पाक। राम श्री राम हा राम। चवंदो वञ पुटु हाणे। हा खिन माए थाप उथापदा। परमात्मा खिन में थाप उथापदा, थाप माना धरती ठाहिणु, उथापदा माना ठाहिणु, थाप उथाप, खिन में थाप उथापदा। हा आचरज तेरे रूप। तुंहिंजा रूप अचरज आहिनि, अचरज आहिनि। छा मां छा बणाए पियो, छा छा थिए पियो, क्षण जी ख़बर न आहे छा थींदो, सुबुह जो ख़बर पवंदी दुनिया में हे हे हिते हिते हे हे थियो, ईअं न, ईअं न। श्री राम राम राम। वॾी वॾी परमात्मा जा कारीगरी आहे। जेकर इहा ख़बर हुजे त मां सां जीवन में हीअं गुज़रियो त जी सघंदो। मूंखे अहिड़ा दुख अचणा आहिनि, हे थियणो आहे, हे एक्सीडेंट थियणा आहिनि, हे थियणो जो थी थो वञे, हाणे ॿिया वीचारा भोगनि था, बट मुंहिंजो बि भोगजी वेंदो, ईअं न। हा क्षण जी ख़बर न रहिजी अचे, राहे वठे। श्री राम। ॿियनि जा दुख ॾिसी असांखे क्या सोचे, क्या सोचे। रहम कर बाबा, रहम कर। श्री राम। कंहिं सां बि कहिड़ी घटना कंहिं महिल अची थी वञे, पुछी थोरी थी अचे। हा भउ कयो, जेके संत चवंदा वचन हृदय में धारण कयो। हा हा कौन जाने चलत तेरे। तुंहिंजे चलत खे केरु ॼाणी सघंदो, तूं हे छो थो करे, छा छा करे रहियो आहे। हा अंधियारे में दीप। अंधारे में दीप, तुंहिंजी ॼाण रखणु बसि इहा ई रोशनी आहे। हा खुद खसम खलक जहान। श्री राम। श्री राम राम। ख़ुदि खशम, तूं मालिक आहे। ख़ुदि खशम ख़ल्क़ जहान, सॼे ख़ल्क़ जो जहान जो तूं मालिक आहे। अलह आहे, महिरबान ख़ुदा, तूं लधो न वेंदे, तूं महिरबान आहे, ख़ुदा आहे। श्री श्री राम। राम राम। अलाह अखर असांजो रामकृष्ण चवंदो, ओम ऐं अलाह वेद में पियल आहे। ख़ुदा मोहम्मद साहिबु ठपो ठाहियो। श्री राम। श्री राम। वाहेगुरु गुरु नानक साहिबु ठाहियो। हा दिनस रहण जे तुद आराधे। ॾींहुं राति जेके तोखे आराधन था, सो कयूं दो जग जाए। हा सो के दो जग जाए। उहे दुखनि में छो अज़राइल पवंदो? यार। अरे एॾी तकड़ि छो थो करे। माफ़ी। सो कयूं दो जग जाए, उहे दुखनि में छो वेंदा। हा हाणे चओ। अज़रा हा चओ। अज़राइल यार बंदे, अरे जुमिले सां पढ़, सभा में पढ़ण लाइ। अज़राइल यार बंदे, अज़राइल यार बंदे, जिस तेरा आधार। जिस तेरा आधार। जे मां पढ़ां ते पढ़ जुमिले सां। जंहिंखे तुंहिंजो आधार आहे, उहो इज़राइल जेको मौत आहे, उनजो यार थो बणिजी वञे। छा हल्की ॻाल्हि आहे। अज़राइल यार बंदे, हिन बंदे बंदगी करण वारे जो जंहिंखे तुंहिंजो आधार आहे, उनजो यार बणिजी थो। मां कराची कोठी संतनि जो खणंदो वञा, तव्हां ॿुधी अजब अची वेंदो। मौलाना साहिबु बनीर वारा, असां आतवार ॾींहुं चोलो छॾींदासीं, अख़बार में पइजो जज विशेष। संगत वेठी अचे, साईं कुझु त तरसो। चङो भला तव्हां चओ था, 8 ॾींहं मां ॿियो तरसां, वरी हिकु लेख मटिजी आहे, ॿिए आतवार ते चोलो छॾ। खिलाया अज़राइल यार बंदे, जिस तेरा आधार। भाई राजा राम साहिबु, हयात प्रताप नाला सदानी दरबार, भाई बाबूराम साहिबु मूंखे ॿुधाइनि था, पंजूराम साहिब जो पुटु शंकर लाल हाणे सत्संग करे थो, इन जो विहांउ आहे कश्मो। मूंखे चई पंजूराम वठी हलियो, आयासीं, वेठासीं त श्री राम। श्री राम राम। भाई बाबूराम साहिबु खट ते चई वेठा आहियूं, पंजूराम अॻियां वेठो आहे।
साईं शंकर जो विहांउ आहे, पंजूराम मूंखे वठी आयो आहे। कॾहिं विहांउ अथसि? चईं विश्व असां त आर्तवार ते चोलो छॾींदासीं। जीअं जे हिन भाई राजाराम साहिबु चयो, चईं पंजूराम जे अॻियां हीअं पाक निकिरी वियो, रड़ निकिरी वियो, लेकिन वेही न सघियो, रोईंदे रोईंदे अंदरि हाले भले वियो। साईं जन जो शरीर नफ़ीस हुयो, कन में ॿुधाइणो पवंदो ऐं कन ॾेई करे ॿुधणो पवंदो। त साईं चयो केरु थो रोए? चयो साईं पंजूराम मूंखे वठी आयो, इन जे पुट ते विहांउ आहे। हा कॾहिं अथसि भला विहांउ? सरकियो सरकियो विश्वत्री विहांउ आहे, जंज हल्दी जुमे ॾींहुं छंछरु मुड़ंदासीं। हा चङो असां 8 ॾींहं रखूं था। पहिरियों हिंदुस्तान आया, है गोविंद राम घरवारी विष्णुदास सभु गॾु अमृतसर पहुता। चई हाणे असां हलूं था। साईं ओॾे पंहिंजनि खे मोकल न पिया ॾियनि। तव्हां चई आया असां ईंदासीं, असां मोटियासीं न, हाणे हिंदुस्तान खां मोटियासीं न। हाणे असां पोइ चई जॾहिं ईअं चयोसीं मथां, साईं महाराज मंगूलाल बि तव्हांखां वचन वरितो, साईं मुड़ंदो। हा चङो भला श्री राम श्री राम राम। हा ईअं ई थियो। भाई गोविंद राम साहिबु वियो, मुंहिंजो घोट बि बीठो, ॿार अवस्था में ई। हा हू मोटे आयो छंछरु ॾींहुं, आर्तवार ॾींहुं 9:15 बजे। हीअं खणंदो वञा हिकु हिकु संतनि जो। अज़राइल यार बंदे जिस तेरा आधार। हा गुनाह उसके सगल आफू। बसि गुनाह उसके, गुनाह सगल आफू थी वेंदा। जिन तुंहिंजो आधार वरितो, गुनाह काथो बीहंदा? गुनाहनि खे ताक़त काथे आहे? पाप खे ताक़त काथे आहे अॻियां अचण जी? श्री राम राम। गुनाह उसके सगल आफू। हा तेरे जन देख दीदार। जंहिंखे तुंहिंजो दर्शन आहे, तुंहिंजो दर्शन माना पंहिंजो दर्शन। मां खां प्रभु अलॻि आहे, प्रभु खां मां अलॻि आहियां। आत्मा दर्शन, परमात्मा दर्शन। हा तेरे जन देखे दीदार। हाणे आख़िरी में फतवा में साहिबु चवनि था, हा दुनिया घंटा घंटा बेटा अर्थ थियल आहिनि, केसर फिलहाल भरिया पिया। सगले। दुनिया चीज़ फ़िलहालु बंदे हिकु, हे दुनिया फ़िलहालु आहे। असां हिनखे वज़न ॾेई करे पाण खे ख़राबु कयो। छा माना रखंदी आहे दुनिया? चई दुनिया चीज़ त चइजे ख्वाबस या जुनूनस, हिकु चरिया या हिकिड़ो ख्वाबु आहे। कंहिंजे लाइ गॾु करे थो, जंहिंजे लाइ गॾु करे थो न उन में कोई हलियो, जेके गॾु करे थो न उन में कोई हलियो। पागल पियो न छा आहे? जवाबु नथा ॾियूं। तव्हां धंधा थोरी था छॾियूं, आख़िर छा आहे? छा आहे जेको करण लाइ कयूं कोन था? अरे ॿुधो न निर्मल सिंह जो, जॾहिं असां बैल बणवासीं, परमात्मा बैल बणाईंदो, 84 लख जूणियूं 5 लखे, बैल बैल 5 लखे आहे, घोड़ो घोड़ो 5 लखे आहे, कुतो 5 लखे आहे, 5 लखे आहे। थी पियो आहे काॾे वञे, काॾे मरे? जवाबु छा आहे? ॿारु अंदरि ऊंधो लंडकियो पियो आहे, अंदरि आत्मा अथसि, काॾे मरे? छा करे? छा कंदो? स्त्री चोलो केॾो बेबस आहे, थी पई आहे, छा छा कंदो? सम्झ में अचे थो? अरे दुनिया चीज़ फ़िलहालु सगले, सॼो सच सुख तेरा नाम, सच सुख तेरा नाम। हाणे इहो ज्ञान सॼो काथो मिलंदो? साहिबु हा गुरु मिल नानक बूझिया। गुरु जे मिली करके इहा ॿुझ गुरु मां मिली कहिड़ी? सदा एक सुगाव। चओ न, तूं चओ न मां चओ। सदा एक सुगाव, सदा हिकिड़े खे ॻायो पियो। ॿुधो निर्मल सिंह जो वातो न, सो आप जपाए जपे सुना, हे त चए आप गावाए सो हर गुण गाव। जेके पाण जपाईंदो जपींदो, जंहिंखे ॻावाईंदो ॻाईंदो। श्री राम। असां भाग वारो न, प्रभु नाम जपियूं था, संत ॿियो कहिड़ो कमु कराईंदा? प्रभु जो नाम जपियो। बोल गुरु नानक।